सा नमस्ते अस्सलाम वालेकुम। अॼु असांजो मूड थिया आहे अंगद व्लॉगर सां वेंदासीं कराची स्टूडेंट थिए चए तो मां बि व्लॉग ठाहींदुमि चलो भला असां बि ठाहे ॾिसूं। असां बि चैनल ठाहियो आहे, असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। कराची स्टूडेंट वाह 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 बस तव्हांखे दर्शन कराईंदा हलो। हे आहे अमर सुख शांति धाम दरबार कंदकोट में, ॾिसंदा हलो, दर्शन कंदा हलो। ये दुकान प्यारा मिर्जा भर जाए बेटा, ॾिसंदा हलो। ये शिव राजकुमार अची रहियो आहे, वञे थो नकी कल्याणी साहब। अब अॼु वाल वाल बिरयानी कीअं आहे? अच्छा जी जी कराची स्टूडेंट का तैयारी है सिटी पार्क कंदकोट में। देखा सिटी पार्क के पहुंच चुका है। साल बजा वाह हाँ सर ॾाढा रुपये टिकट आहे केॾे जी 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 न न तव्हांजो हले थो वीडियो इहो न हिकु मुंहिंजा हिकु मुंहिंजा इन जा बिलो कर ठीकु आहे, महिरबानी करो। हीअ ॾिसंदा हलो सिटी पार्क। इहा आहे असांजो प्यारो कंदकोट शहर में सिटी पार्क ॾिसंदा। दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त असां हली रहिया आहियूं घर। सो टाइम बि असांजो घणो थी चुको आहे ऐं महिरबानी करे कमेंट में ॿुधाईंदा त तव्हांखे सिटी पार्क कीअं लॻो। फाइनली मां पंहिंजे घर पहुची चुको आहियां ऐं महिरबानी करे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ऐं लाइक कंदा। महिरबानी।